घोटकी में खबर ॾींदाल घोटकी वासी नौजवान मोहम्मद अवेस कोलाची इस्लामाबाद वासी नौजवान नारी 19 वरनि जी हरीम जान एवान सां घोटकी जी अदालत में पसंद जो प्रणु करे छॾियो। उन मौक़े ते पसंद जो प्रणु कंदड़ जोड़े साफ़िन अॻियां दाईंदे चयो त असां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शादी कई आहे। इन खां पोइ नारी जा वारिस संदसि वालिद गुलाम जान एवान ऐं संदसि भाइर बिलाल एवान ऐं बज़ेद एवान जानी दुश्मन थी विया आहिनि। हिननि दायो त नारी जे भाउ जी फरियाद ते इस्लामाबाद ऐं कराची थाणे ते नारी जे अगवा जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे ऐं नारी जा वारिस असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जोड़े दायो त असांखे जान जो ख़तरो आहे। जोड़े वस वारनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी कूड़ा केस ख़त्म कराए तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।